सिंध में नंढे ज़मींदारनि जो मुआशी क़त्ल करे इन्हनि जूं ज़मीनूं फवाइण जी साज़िश थी रही आहे। यूरिया जी हथरादू खोट पैदा करण बि इन साज़िश जो हिसो आहे। क़ौमी अवामी तहरीक इलेक्शन में भरपूर हिसो वठंदी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाणनि सिंधी हाजी तहरीक जे मरकज़ी सदर अनवर नोहाणी, मजीद बुगियो, काशिफ़ ख़ासखेली, किरण रब्बारी, शौकत नोहाणी ऐं ॿियनि डिग्री प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हुननि जो वधीक चवणु हो त हुन सां गॾु ॿिया भाण जेके आहिनि ज़राइत जे लाइ हथ वठी जेका गवर्नमेंट आई आहे, निगरान गवर्नमेंट, उहो साॻी पॉलिसी आहे जेका 15 साल पीपल्स पार्टी जी पॉलिसी हुई। हिते जो AC, हिते जो DC, हिते जी सॼी इंतज़ामिया ज़िले जी माना 5000 रुपया वारी बोरी 10,000 रुपया, 3000 वारी बोरी 5000 रुपया। हिते आबादगार जेको वीचारो परेशान आहे, बदहाल आहे ऐं कमंद जो जेको रेट आहे उहो 450, त उन जाइ ते जेको भाड़ो वठनि पिया 45 रुपया, कटाई 30 रुपया। असांखे रुगो इहा शइ ॾेखारी वई आहे तव्हांजा रेट वधाया विया आहिनि। पर ॿिए पासे जेको असांखे यूरिया भाण जेको ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे, जेको वॾा बासर ज़मींदार आहिनि उन्हनि खे त AC ऐं मुख़्तियारकार या उहे ॿिया DC वठी था ॾियनि, पर जेको नंढो आबादकार आहे उन सां वॾो वेधन आहे। हिकिड़ो यूरिया भाण, DAP, नाइट्रेट ऐं टेवी इन्हनि भाणनि जा अघ, उन खां सवाइ जेको कणिक आई आहे हींअर, ॿिज जेको आयो आहे, तव्हां हाली घुमी ॾिसो सभु ज़मींदारनि जूं आबादियूं, त ॿिज ॼाओ ई कोन्हे। कूड़ो ॿिज जेको आहे, जेको नाकारा ॿिज आहे, उहो हिते आबादगारनि खे ॾेई तबाह कयो आहे। उन सां गॾु हींअर जेको जुमड़ाऊ कैनाल आहे, वाह आहे, उनखे ठहे पके थिए के 5-7 साल थी विया आहिनि, पर अञा मुकमल न थियो आहे। जंहिं करे जेको पाणी जो वधीक ज़्यान थिए पियो ऐं असीं सम्झूं था त किथे किथे जेको उन्हनि छॾे ॾिनो। इन में सॼी करप्शन कई वई आहे, तबाही कई वई आहे। असां सिंध गवर्नमेंट खां ऐं पाकिस्तानी गवर्नमेंट खां, चीफ जस्टिस हाई कोर्ट खां, सुप्रीम कोर्ट खां इहो मुतालबो था कयूं त हिते समूरा जेके इदारा आहिनि उन्हनि जी जांच कई वञे। हिते जे जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जी जांच कई वञे। यूरिया भाण ऐं ॿियनि भाणनि जे बारे में जांच कई वञे, जीअं आबादगारनि सां वधीक इंसाफ़ थी सघे। ॿी सूरत में ख़ुदि असां क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां, GJ तरफ़ां असां इलेक्शन में अचूं पिया, जंहिंमें असांजो मीरपुर ख़ासि तक ते साईं अब्दुल मजीद बुगियो साहिबु उहो बींदो ऐं क़ौमी जी सीट ते साईं किरण रेबारी साहिबु बींदो। हिन तक ते डिग्री वारे तक ते आउं ख़ुदि पाण बींदुसि ऐं कोट गुलाम मोहम्मद वारे तक ते बि आउं पाण बींदुसि। ॿियनि समूरनि तकनि ते असां इलेक्शन में हिसो वठंदासीं ऐं असीं हिते जी अवाम खे गुज़ारिश था कयूं त तव्हां इहे तीर ते तमामु घणा टिपा ॾिना आहिनि, तीर ते तमामु घणा नचायो ऐं उहो ई तीर तव्हांजे गले में फिट थियो आहे। उहो ई तीर जेको आहे सो तव्हांजे बचनि खे उन नुक़सान रसायो आहे, तव्हांजी ज़राइत खे नुक़सान रसायो आहे, आबादकारनि खे नुक़सान रसायो आहे। हिन दफ़े उहे माण्हू न भुलिजनि। इन्हनि पीपलनि, खाऊ पीपला जेके आहिनि, जेके गवर्नमेंट में आहिनि, उन्हनि खां ई बचनि ऐं इलेक्शन में हींअर सुठा ऐं बहितरीन माण्हू चूंडे ईंदा त आईंदे जेके नसुल आहिनि उन्हनि जा बची सघनि था। ॿी सूरत में असांखे वरी बि 5 साल पछताइणो पवंदो। महिरबानी। हुननि जो वधीक चवणु हो त नंढनि ज़मींदारनि खे भाण नथो मिले, वॾनि ज़मींदारनि ऐं सिफ़ारिशी वॾेरनि खे भाण ॾिनो वञे थो, जंहिंमें मुक़ामी इंतिज़ाम जो पिणु अहम किरदारु आहे। हिननि ऐलान कयो त क़ौमी अवामी तहरीक ईंदड़ इलेक्शन में भरपूर हिसो वठंदी, जंहिंमें PS 48 ऐं PS 47 ते अनवर नोहाणी ऐं किरण रबारी क़ौमी ऐं सूबाई तकनि तां उम्मीदवार हूंदा। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।